सुभान अल्लाह वो इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी आका बरकत मुजाता हबीब जिदात बाबरकत तकबीर चाहिए आजान चाहिए हबीब जिदात हजरत खातून जन्नत के जयो खातून जन्नत बचड़े जो नालो छा रखो अथवा हजरत खातून जन्नत जवे मुझा प्यारा बाबा वाल बैठो तो अली सही हूं दे ईमान आलो के रखा और अली के फरमायो अली फरमाए तो मुझा प्यारा हबीब खातून जन्नत जदी मुझो ख्याल थी करे मामरे तो महबूब जो ख्याल तो कया त सुने मोहम्मद जे हुंदे अली नालो की रखदो ये को तवा के खपे रखो मुझो ख्याल हो त मां नालो रखया से हर पर हानी तमा जो करे पाण फरमाता जे कदे खातून जग तो जो ख्याल कर तो वरी मुझो ख्याल कया मां वरी पांजे अल्लाह जो इंतजाम तो कर देर कान थी जिब्रील नहीं आए जिब्रील अलैहिस्सलाम बुदा या रसूल अल्लाह ताला तवा के सलाम देना इन बचड़े जे जमन जी बिशारत में दिया ऐ अल्लाह ताला को फरमाए इन जो नालो मां रब तो रखा शब्बीर महबूब जिदा फरमाए जिब्रील यो त इब्रानी बोली जो लफ्ज मां तो मोहम्मद अरबी आया अरबी में मोदी बोलिया वो इब्रानी बोलिया हजरत जिब्रील अज़मत या रसूल अल्लाह अरबी में जी माना थी कि हुसैन हां बाबा हुसैन हसन हसन जी माना है सोहणो हां बाबा हसन जी माना चाहे सोहणो हुसैन सोहेणो छा सोहेणे रू रे जो नालो हुसैन पाण अञा गादियूं वेठे कयो हबीब जी ज़ात बाबरकत फरमानता त हिकिड़ो अहिड़ो फ़रिश्तो आयो जेको अॻु में मूं वटि न आयो उहो आयो ऐं उन मूंखे ॿुधायो त सोना मां अल्लाह साईं खां इजाज़त वठी आयो आहियां तव्हांजो दीदार बि कयां ऐं सोने हुसैन जे ॼमण जी मुबारक बि ॾियां उन सां गॾु इहे बिदात खणी आयो आहियां त तूं जी उम्मत हिन खे बेयारो मददगार 3 ॾींहं प्यासो करे करबला जे मैदान में शहीद कया तकलीफ इंदी न बचड़े जे मथो तमाम वडी ये रिवायत में आ हजरत जिब्रील वरी आयो बहरहाल बिशारत में खणी आयो खुशखबरियूं खणी आयो मुबारकबादियूं भी खणी आयो पर महबूब जी ज़ात बाबरकत के उन सां गॾु या करबला जो वाक़ियो भी ॿुधायो हजरत हबीब जी ज़ात हजरत खातून जन्नत के भी ॿुधायो हजरत हैदर करार के भी ॿुधायो त हिन बचड़े जे मथो तमाम वडो इम्तिहान ईंदो खातून जन्नत ये कोन जो बाबा साईं भला तमा दुआ घुरो त यो इम्तिहान टरी वने हजरत अली साईं रज़ी अल्लाह ताला तो यो कोन फरमाए त भला सोना तमा दुआ घुरो त यो इम्तिहान टरी वने बल्कि जो सोना अमा दुआ घुरो त असा जो बचड़ो इन इम्तिहान में पास थी वने कामयाब थी वने केडो वडो इम्तिहान त दर्जो बेडो मिलंदो डिग्री बेदी मिलंदी सर्टिफिकेट सनद बेदी मिलंदी महबूब जी ज़ात बाबरकत फरमाता है एक शर्त सा पूछो के बला करो पान फरमा मां दुआ घुरा त तवा आमीन चो जिब्रील और मलाइका के तो सोना मां भी नथो वना तवा दुआ घुरो त सब आमीन आमीन खाके महबूब जी ज़ात दुआ घुरता या अल्लाह इमाम हुसैन के करबला के मैदान में सब्र मिल जाए त अजर मिल जाए ऐ उन दुआ अरो रंग लातो जो मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो पांजो सजो साथ अल्लाह जे राह में कोहाई सब खुदा जे राह में दई आखिर पांजो सुर्ग खुदा जे राह में नहीं पर साबित कदम अरो थी देखारी जो घर वारन के मुजादा तलकीन कई त बीबी ज़ैनब तू वडिया कोयो लश्कर तोखे संभालनो आ तू ख्याल कजा मुजी भेण अली जी न्याणिया खातून जन्नत जो खीर रो भी पीतल दे बाकी मैदान तोखे अते मरहानो थई खबरदार वाए वेला न कजा आओ बगा न कजा सबनी के संभाल जा बाहर आवाज न चे मोहम्मद जे कुरान जी दामन न छजो नमाज के असुल न छजो दुनिया में देखार जो तो साबिर हुसैन सब्र करे मुस्तफा जी दुआ रंग लगायो ऐ इम्तिहान अड़ो मधाई जो क़यामत ताईं मुसलमान चवंदा वाह हुसैन मरहबा वाह हुसैन सुभान अल्लाह यो तमा बुदो आलम का अल्लाह पाक जी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकत जे दुआ सा हजरत इमाम हुसैन अली मकाम करबला जे मैदान के मधाई दिखारियो ओ इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अज वडो सुभाणे नडो हां ये चवंदा मां उबदी गाल कई त अज इमाम हुसैन वडो सुभाणे नडो ता चवंदा न अज नडो सुभाणे
वडो घुमण फिरण जहिड़ो थियो हबीब जी ज़ात बाबरकात ते ईंदो रहंदो हबीब जी ज़ात बाबरकात सां नाज़ नखरा कंदो ऐं महबूब जी ज़ात खे बि एतिरो प्यारो हूंदो जो कॾहिं खातून जन्नत जे दरवाज़े खां लंघनि ऐं इमाम हुसैन रोए त सरकार मदीना फरमाए खातून जन्नत हुसैन खे ननवारी ॾी कर हुसैन जो रोनो आहे मोहम्मद बर्दाश्त करे नथो सघे सच ॿुधाए त जिन यज़ीद ने दुकड़नि जे एवज़ ऐं इमाम हुसैन आली मक़ाम खे एॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं उनजे रुफ़क़ा खे उनजे बचड़नि खे उनजे साथनि खे एतिरी तकलीफ़ूं ॾिनियूं सच ॿुधाए त मदीने वारे साईं खे तकलीफ़ पहुचाई या कोन पहुचाई उहे बि मुस्लमान हा कलमो पढ़ंदा हुआ काफ़िर कोन हुआ मुझा दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों पर वो जफा करते रहे और ये वफा करते रहे अपने अपने काम को दोनों अदा करते रहे उन इमाम हुसैन आली मकाम जो एडो शान एडो मान ऐं मर्तबो हुजूर जे दरबार में हूंदो हो जो हिकड़े ॾिहाड़े ईद जी रात थी सुभान अल्लाह हिकड़े ॾिहाड़े ईद जी रात थी मदीने जे माण्हुनि ताजरनि माइटनि पंहिंजे बचड़नि खे कपिड़ा ठाराए ॾिना इमाम हसन ऐं हुसैन खे खातून जन्नत वटाया हज़रत खातून जन्नत सुमानी जी नमाज़ जे पढ़े पई नमाज़ पढ़ी बस कई त नफ़ल पढ़ा हे ॿई शादादा जे भरिसां हिकिड़ो हेॾो वेही रहियो हिकिड़ो हेॾो ओ मुंहिंजी जी जलमा सुबुह मदीने शरीफ़ में ईदा मदीने जे नंढड़नि वॾड़नि पंहिंजे लाइ जोड़ा सगराया ओ मासा रसूलुल्लाह जा बचड़ा हो असांजे लाइ असांजो नानो रसूलुल्लाह फरमाईंदो अल हसन वल हुसैन सैयदा शबाब अहल जन्नह ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो मुंहिंजो इमाम हसन ऐं मुंहिंजो हुसैन जन्नत जे नौजवाननि जा सरदार असांजो नानो रसूलुल्लाह असांजे लाइ फरमाईंदो अनल हसन वल हुसैन हुमा रैहानी मिन दुनिया ॿुधी छॾियो दुनिया वारो इमाम हसन ऐं हुसैन मां मोहम्मद जा दुनिया में ॿ गुल अथव गुल आहिनि गुल आहिनि कंहिंखे कहिड़े गुल सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे कहिड़े गुल सां मोहबत हूंदी आहे कंहिंखे कहिड़े गुल सां मोहबत हूंदी आहे सरकार फरमाईंदा हसन ऐं हुसैन मां मोहम्मद जा गुल आहिनि हबीब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे भाकुर में आणे पाण सुंघंदा हुआ सहाबी चवंदा या रसूल अल्लाह बच्चनि सां प्यार कबो आहे मिठियूं ॾिबियूं भाकुर पाइबा आहिनि अंगल कढियो पूरो कबो आहे सुंघबो त कान्हे पाण फरमाईंदा हिननि जे जिस्म मां मोहम्मद खे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे कंहिंजी ख़ुशबू ईंदी आहे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे हाणे एॾा लाडला हा कॾहिं त जिब्रील को जन्नत जा सूफ़ खणी कमाल जी ॻाल्हि आहे कि हज़रत इमाम हुसैन रोए त हिकिड़ो बच्चो इमाम हसन खे आरामी खणी महबूब खे ॾे त पाण हसन खे ॾिनो वरी हसन खणी करे घर वियो खेॾे पियो हुसैन वेठो आयो त मां बि खेॾा चवण लॻो त खेॾा थी तूं खेॾ ॾियां आॾो आॾो थी कि नाने रसूलुल्लाह को वठी आयो आहे वञी वठी ॾे इमाम हुसैन ते चई त खबे त जो खेॾा वठी भाग ॾेई सिधो महबूब खे चिमड़ी अदा हसन खे हनी जो बचड़ो त मूंखे बि ॾे पाण फरमाईंदा हुसैन छा कर हुयो ई हिकिड़ो हसन खणी वियो ॿई गॾु खेॾो वञी न मूंखे बचड़ो खणी जो खपे अदा खे नथी त मूंखे पाण फरमाईंदा ॿियो हुजे त ॾियां न काॾो बि आण पर मूंखे बचड़ो ॾे ईअं अंगल कंदे कंदे इमाम हुसैन जो रूह मुबारक फंजी आयो अखियुनि में ॻोढ़ा पे आया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात झंगल जे हरणीअ खे हुकुम फरमायो आहे ओ झंगल जी हरणी हिकिड़ो बचड़ो दारा बि वठी करे महबूब जे ख़िदमत में तुंहिंजो पहुचायो अथई हाणे मां अल्लाह जो हुकुम आहे त इहो बचड़ो जेके खीर प्यारे रही आहे जल्दी कर महबूब जे दरबार में वञी पेश कर हुसैन जेसे अॻिते अखियुनि मां ॻोढ़ा ज़मीन ते किरण मां रब खे पसंदि न आहिनि हरणी वठी भाॼ कई आहे हबीबन करीमन जे दरबार में पहुती आहे मुस्तफा ते सलातो सलाम पढ़ंदी आई सरकार सां ॻाल्हाए पई त सोना आरामी तव्हांजो साहबी हिकिड़ो आयो पे उन जंगल में या फासाए मुंहिंजो बचड़ो तव्हां ॾे खणी आयो आहे खे मां खीर पे प्यारो के बबो आवाज़ आयो त जल्दी कर इमाम हुसैन चाहे थो त मूंखे हणीअ जो बचड़ो मिले जल्दी कर इहो ॿियो बचड़ो बि महबूब जे दरबार में पेश कर त हुसैन ख़ुशि थी पवे किबला हो बचड़ो बि मौजो है बि मां तव्हांखे पेश करण आई आहियां एॾे बुरे ख़्याल कयो सरकार हणीअ जे हक़ में दुआ
छा कयो हानी जे हक में दुआ फरमा हानी एरे मोने क्या पर जो खबर हानी महबूब सां ॻाल्हाए पई महबूब समझे के पियो अलाए वाला को मदीने कढे वरी हबीब जी ज़ियारत कयो हां इते तो मौलवी चंदा तो उर्दू में नबी करीम असानी मदरसे में सिखियो पर महबूब जी ज़ात बा बरकत के अल्लाह सही मोकलियो आ तो महबूब जी ज़ात के अल्लाह हर बोली ॼाणाए को हर वचन उठ अचन मुजादा फरियाद कर सरकार सब समझे जो सुभान अल्लाह दुरूद पढ़ कलाम पढ़ के सल्लल्लाहु अलैहि अब दुरूद का ध्यान पढ़ के थकायो सल्लल्लाहु अगर नहीं ज़ाहिर तकलीफ आओ बस बाकी 10 मिनट सुभान अल्लाह देखो तो बोला गुरु का मेरे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे दोस्त वजीरो मुसलमान भाइयों कई शहजादा बैठा है अम्मा सान असा जा कपड़ा पान फरमांदा बा तमा सुनी आराम कयो सुबह तमा के कपड़ा मिलदा अम्मा सानी सर्दी तबा पवती गाने करे दर्जी कपड़ा से प्यार होदा और फरमांदा मां तमा सा वाइदो ठीक या अम्मा सुनी आराम कयो सुबह तमा के पाजा कपड़ा मिलदा कई शहजादा अमर दे चमन दे वनी सुनी पया ए नौ खातून जन्नत सलाम अल्लाह अलैहा मुसल्लो छायो मुसल्लो छाए करे बरकत नमाज पढ़िया सजदे में आईया चले ते या इलाहुल आलमीन मां बचन सा वाइदो कयो दर्जी के कपड़ा मां को न जा रहा है मां पकड़ान भैया पर मां तुझे नबी जे न्याणे जे ज़बान जी लज रख जा इंतजाम फरमा जा सुबह सेवा खातू ने जन्नत नमाज अदा किया ओ चलो दरवाजो खटकायो वेवा बगोवा पानी बाहर भैया जोड़ा खड़ी आईया हिपड़े बारे रंग जोआ बयो सारे रंग जोआ आई पाणो न पुछो बाबा के राजी मनी खातू ने जन्नत के दे दरगारो जो जोड़वा यो इमाम हसन जोआ साहब इमाम हुसैन जोआ साओ जो जोड़वा इमाम हसन जोआ ऐशा दंजा जोड़ा है सही तू के राजी महल बैत जो दर्जी आया भाई जोड़ा पेश हुयो के हुयो हजरत जिब्रील के हुयो हजरत जिब्रील अलैहि सलाम हो जा दोस्तों अजीजो सुबह मिनी शहजादा ने वेसा बगा पाया कदे का जोड़ा जन्नत मो पे आया आयो आई कदे वरी वो दही जो दिहारो थे त मुजा दोस्तों अजीजो मुसलमान भाईरो लौला तिना मालिक जन्नत जे मुजा दा नौजवान जा सरदार पर अल्लाह पाक जी जान बाबरकात फरमाइंदो वलन बिलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिर अस्साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इमाम हुसैन जब हर एक गाल ते सब्र करे दिखाया हर एक गाल मुझे आरो बच्चा ते करे अल्लाह मुराद बच्चा कुर्बान कया पानी जान खुदी ते पानी जान खुदा दे राह में गया ते करे मग मुजादा सब्र आप खुद दे सब्र खुदा दे राह में पेश कया हर शय नहीं करे इमाम हुसैन अली मकाम जली व दही रात दिया मुजादो सो मुजादा यजीद सा तमाम हुज्जतों पूरी थी गयो सुबह जी नमाज जेदा हजरत अली अकबर रजी अल्लाह ताला नु जिला बाबरकात आजान चाहिए आजान जवा था वो हजरत हुसैन मुजादा सुन्नत पढ़ी करे नमाज इमाम हुसैन अली मकाम पढ़ाइया कलामे पाक जी से तिलावत करिया मुजादो सो अजीजो मुसलमान भाईरो सुबह जो वरी मुजादा यजीद सा आखिरी हुज्जत कायम कर देला पहुंचवा ये जो पहुंचवा मुजादो सो अजीजो मुसलमान भाईरो मशमरा क्या है मुजादा वो चवंदा बीगा रहानी नबुना से भेड़े ला तैयार थी से जो बरी जो गोवा जंगी जो तबल वजी जो गोवा हजरत हुर को जबे वाके को पूछे तो जो खबर वाके तमाम इमाम हुसैन साहब नो कि हाओ जबे तो जे करे तमाम बड़ो तमा के यजीद मुबारक मान निकरा को मुके हजरत हुसैन मुबारक निकरी
इमाम हुसैन अली मकाम के जे सोना अगर मां तुझे रस्तो रोकियो हो मुखे माफी मिले हाणे मुझे दिल थी जवे त तो हुसैन जे कदम ता कुर्बान थिया मुखे माफी मिले इमाम हुसैन के मां फरमाए छड़ियो इमाम हुसैन के जे सोना तुझे मथा कुर्बान थिया तो क़यामत जे हाणे रसूलुल्लाह वत मुझी शफाअत फरमाया मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइयों आखिरकार जंग जी शुरुआत किया हलंदा सबको मुजादा वारिसा हम शहीद थी लो इमाम हुसैन पाकिस्तान जा सभिनी जा नाश ढोलियो 56 साल जो पुरो हुसैन और खुदा जी जात बाबरका जो कसम मुझे इरादे में कमी कान आई के करे तकदीर भरियो खुदा फरमाए तो अकबर अली अकबर ने पेश की मौलाए हाजिर अली असगर तकदीर भरियो पेश कई मुझा दोस्तों ने भाने जा पेश कई भाटिया पेश कई हजरत कासिम की उम्र 16 साल हुई हजरत इमाम हुसैन छड़े को न पियो जब ॾिठे दे मक्का जो हुसैन नथो छड़े त ताबीज़ हिकिड़ो वधो पियो वो गीचीअ मंदा है उनके खोजी ताबीज़ बनो खत हो उन में लिखियल हो त कासिम तू मुझो बच्चो आ मां तुझो पी हसन आया किसी के चाचे हुसैन जे मतो वक्त दुखो अची वियो आ त पांजो सिर कुर्बान कजा पर इमाम हसन के खत इमाम हुसैन के खत इमाम हसन जो दिखाए ऐसो चाचा हनी मोकल दे तमाम जमल पहुंचो तो उर्वी हमके कत्ल गई मैडम के बाबा तबायो तो सही उर्वी हमके कत्ल करे बनी घोड़े ते मोटाए सिद्धो इमाम हुसैन चाचा है ताना बुज़ल दे यजीदी सब गई रुगो हिक लख पानी जी याद हिकड़ो यजीदी दुनिया दे तक दे ओटी आयो अमर बिन साद जो मारो गयो हिक कुथी वी दो तक जी वी दो छो त हैदर जा बचड़ा सुभान अल्लाह हेडो मारो बचाड़ो तारो तीर लगा मुझा दोस्त हिकड़ो ने जो कोई मचे लगो इमाम कासिम हेठ आयो इमाम हुसैन डोली पहुंचो उनके भी खड़ी आयो सभी जा बार लाश ढोए करे की मन में आंदई आखिर ऐन खुदे जो टाइम हो नमाज जो टाइम मुझा तो छड़ मारो उन टाइम ते मोहम्मदी दस्तार मथे पे बधाई जो सुभान अल्लाह आजा तो सुभान अल्लाह पोशाक पाते जेल सा खातून जन्नत जो रोब मुबारक बधाई हैदरी जुल्फकार खड़ी करे मैदान मोजा दोस्तों जी जो मुसलमान था ये यजीद लिखे कटी के कचरा कट दिया ये भइयो वजन मोजा दोस्तों जी आखिरकार का दिल उठा का हारा उठा इमाम हुसैन जो जिस्म सजो चिकना चूर थी वियो और घोड़े का हेठ आया शिमर के जो शिमर 5 मिनट पी तो जो भी कम थे तो मुंजो कम थी और गरम रहते थे मोजा दा तयम्मुम करे तो तयम्मुम का बार तीर लगा रहा रुको खून ही खून हो मोजा दा बरकत नमाज लेते जब सिर सजदे में रखो तेरी मदद मोजा दोस्तों अजीजो मुसलमान भाइयों शिमर कयो त एडा गलो काटिया कोशिश तो करे पर पान के उस इमाम हुसैन क़यामत ताईं तलवार तुझे इन गले के नथी कटे सके जो मोहम्मद करीम ते बहुत सारे राम मां नमाज पढ़ा सिर मुझो सजदे में जे त मथो तलवार रहा जा तू जो भी कम थी दो मुझो भी कम थी दो मां बिना में रसूलुल्लाह सा वादो कयो हो जबर वाले टाइम ते नाना तो चयो आ नमाज करबला के मैदान में न छड़ जा इन जाए ते नमाज अड़ी पढ़ी वना तो क़यामत ताईं अड़ी के नमाज पढ़ी न सके ऐ उन का को मुझे नाने चयो तो कुरान जो लोई उड़या अज मां हुसैन तोनी जो मुझी श्री धड़ खा धार कई विदी पर मुझो सिर धड़ जो मोहताज ना है हुसैन बिना धड़ जे बे कुरान पढ़ो आखिरकार इमाम हुसैन जो धड़ मुबारक से मुजादा श्री का जुदा थे तो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उनके नेज़े पे खड़ो तो महबूब जा बचड़ा कैद खयो ऐ सिर मुबारक ते नेज़े ते खड़ी ऐ जमल दमिश्क दे मुजादा काफिलो रवानो थियो उन टाइम ते इमाम हुसैन जे जुबान ते अल्लाह जो कुरान जारी थियो सुभान अल्लाह आशिक़ रसूल उनके पांजे शहर में बंद कयो इजाजत हुजे तो बुधाया न कदा फकर दुरूद देखो बेरो सल्लल्लाहु अलैहि महबूब जी जात जमना सा दुआ बे कई
सजे कन में आज़ान चई खबे कन में तकबीर चई उन जो तर्जुमो आशिक़ रसूल त इमाम हुसैन वने से पाने हादसा वायदो कयो त यो क़यामत करबला जे मैदान में मां पारे ॾेखारी कहिड़ो इमाम हुसैन अर्ज़ कयो त नाना दुआ तू कजां त क़ुरान मां पढ़ी ॾेखारी जे तो दुआ उन जी ज़रूरत नाना करबला ते वसायो कमो मुंहिंजो सिर में ते करबल में क़ुरान बुधाइण कमो मुंहिंजो दुआ उन जी ज़रूरत नाना करबल ते वसायो कमो मुंहिंजो सिर में ते क़ुरान बुधाइण कमो मुंहिंजो सिर में ते बल में क़ुरान बुधाइण कमो मुंहिंजो उन जी ज़रूरत नाना करबल ते वसाइण कमो मुंहिंजो सिर में ते करबल में क़ुरान बुधाइण ओ तू नज़र जा लजपाल नबी जेको हूंदो मोलाए करबी सो पूरो कंदासू इंशाअल्लाह आया रखाया कमो मुंहिंजो सिर में ते आयो सत मिसरा है सत नथो ॿुधाए आख़िरी मिसरो रिज़ल्ट वारो ॿुधाए पर टे दफ़ा हथ मथे करे सुभाणे अल्लाह जो साहब नथो हार मञा बस उम्मत तो जी तो पार कया उते मीरल जहरन मोहताज में उते मीरल जहरन मोहताज में कत्ल में के छॾायो कमो मुंहिंजो सिर में ते धरो करे बल में जो साईं जे शहर जो मूंखे यादि मानी आयो थंड चव सुर हो सखी सरासर हज़रत हुसैन आहे सुर हो सखी सरासर अदा हज़रत हुसैन आहे सरदार अहल जन्नत सुनो हुसैन आहे सुर हो सखी सरासर हज़रत हुसैन आहे अल्लाह ताला जो जमन अमान उदम कबूल मंजूर फरमाए अल्लाह पाक का दुआ है इंशाअल्लाह अल्लाह ताला ऐसा कि बिला मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जो हे लगा ये लोगो इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं बड़ो सोनो बाग ठलो पे हुंदो इंशाअल्लाह इन बाग में कई फैज पे वठदा अल्लाह तबारक व तआला तमा असा जो वेहण बुधन बुधान खुदा पांजे बरगाह में कबूल मंजूर फरमाए बाबा अंबन जो सिकू अंबड़ी थोड़ी ताई थी बड़े साईं दी दुआ थी साईं के बिला शेर मुस्तफा रहमतुल्लाह अलैहि जी दुआ थी बड़ी बड़े लफ्ज गाना से अल्लाह कबूल फरमाए मुखा का तकलीफ तमा के पहुंची हुए तमा हथ बदी तमा को माफी तो गुरा वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।